कोटड़ी में सिंथियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर हसनैन सुमर मौजूद में गालिब मलकानी सगा शाख कोटड़ी पारां सिंध के जगाने कहानीकार नावल निगाह शायर अली बाबा की 8वीं वरसी बेहतरीन शख्सियत साईं बिशारत शाह की सदारत में थी गुजरी। मेहमान ख़ास सैयद फरमान अली शाह, अल्ताफ़ मलकानी, काजी बदरुद्दीन, उस्ताद अली गुलचांडियो, लोंग मल्ला, अब्दुल सत्तार भट्टो, ज़ुल्फ़िकार अली हालार, इकरार मदहोश ऐं चाचो मिस्री जमाली मेहमानन में शामिल हुआ। गजानी की शुरुआत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई सां कई वई। अब्दुल सत्तार भट्टो ग़ुलाम असगर गाॾही नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई, जिते सुघड़न में काज़ी बदर, ख़ादिम हुसैन मंगलो, मोहम्मद सुलेमान जुड़ेजो पंहिंजी शायरी सिंगार वाखाण ॿुधाए वाह वाह कराए छॾी। शाइरनि में इकरार मदहोश, लोंग मल्ला, इख़्तियार गौरी, साबिर सैयद पूरी पंहिंजी शायरी ॿुधाई। वली मोहम्मद चंग नवाज़ चंग वॼाए दाद हासिल कयो। फ़नकारनि में रागी मज़हर अली, उस्ताद नियाज़ ख़ासकेली, अली बाबा ऐं ॿियनि शाइरनि जा कलाम ॿुधाए महफ़िल जी रौनक वधाए छॾी। जिते चाचो मिस्री जमाली, अल्ताफ़ मलकानी, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी चूंड शायरी ॿुधाई ऐं तशरीह कई। आख़िर में महफ़िल जे सदर ऐं ॿियनि अली बाबा जे फ़न ऐं शख़्सियत ते रोशनी विधी ऐं चयो त अली बाबा हिकु सच जो नालो आहे ऐं उहे हिन जो दरिया ऐं कारुंझड़ सां इश्क़ हो। हुन जी लिखणियुनि में आम माण्हुनि जो दर्द हो। हू बैनुल अक़वामी सतह जो लेखक हो। जिते रोशन ॾीपर, मुख़्तियार अहमद लुंड, इज़हार लुंड, मुख़्तियार अहमद लगारी, अली नवाज़ तेवणो, हारून बिरहमाणी, नंढड़ो आसिफ़ सुंबरो, बशीर अहमद जोयो, अब्दुल हमीद जमाली, मोहम्मद रमज़ान जमाली लाहौती, इशफ़ाक़ जामरी, शेर मोहम्मद जमाली, हारून बिरहमाणी समेत केतिरनि ई शाइरनि अदीबनि शिरकत कई। कार्रवाई सेक्रेटरी बज़्म ग़ालिब मलकानी ज़ुल्फ़िकार अली हालार हलाई।